करमपुर बरसां तालुके खानपुर जो ॻोठ टिलू पौड़ रांगी में पौड़ बिरादरी के बशीर अहमद पौड़ खुदानो पौड़ ऐं ॿियनि तरफ़ां इफ़्तारी जो एहतमाम कियो वियो। इफ़्तारी प्रोग्राम में इलाइक़े वासियुनि वॾी अंग में शिरकत कई। इफ़्तार प्रोग्राम में शरीक माण्हुनि पारां ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़।